सभिनी दोस्तनि जी महिरबानी आहे जेके बि असांजे चैनल ते आहियो, यूट्यूब चैनल ते ऐं फेसबुक पेज ते। हिकु ग़रीब शख़्स हुयो जेको वापारु कंदो हुयो पखियुनि जो। झंग में वेंदो, उते बेसरी वॼाईंदो, बेसरी जे मिठे आवाज़ ते पखी ईंदा हुया, उते ॼार विझी ऐं पखी मारींदो। पोइ पखी खणी ईंदो घर, पोइ उन्हनि खे पिंजरे बंदि करे उन्हनि खे उते खाराईंदो पीआरींदो हुयो। वरी ज़रूरत पवंदी आहे त कुझु पखी खणी शहर में वञी विकिरो करे ईंदो। टाइम ई हिन जो ईअं गुज़रंदो रहियो। हिनखे हिकु पुटु हुयो, उनखे पाण सां गॾु वठी वेंदो, उनखे बि सिख्या ॾींदो हुयो। पोइ कुझु टाइम खां पोइ उहो त वियो वीचारो, गुज़ारे वियो ग़रीब शख़्स। पोइ उनजो पुटु हो, पोइ उन चयो हाणे ॿियो त कमु मूंखां कोन थींदो, मां बि इहो ई कमु कयां। पीउ वारी हिन बेसरी खई अचे, झंग में वॼाईंदो हुयो ऐं उते पखीअ जे लहंदा हुया, ॼार ऐं फासाए वरी खणी अचे घर, उनखे पिंजरे बंदि करे उनखे खाराईंदो पीआरींदो हुयो। हिकु ॾींहुं हिनखे हिकिड़ो अजीब क़िस्म जो पखी हथु आयो जेको तमामु मुख़्तलिफ़ हुयो। खणी आयो घर, अचे माउ खे ॾेखारे, चई अम्मा हे ॾिस पखी अजीब क़िस्म जो, अहिड़ो क़िस्म जो को पखी कॾहिं मां कोन ॾिठो आहे। चई मां हिनखे अलॻि पिंजरे बंदि करे छॾ, हिनखे ख़ाली न खपाजांइ। पिंजरे बंदि करे छॾियईं। सुबुह थियो त उन हिकिड़ो अंडो ॾिनो, उहो बि अजीब क़िस्म जो हुयो। केतिरा ई रंग हुया उनखे लॻल अंडे खे। हे अंडे खे खणी वियो बाज़ारि में, वॾो सेठ हुजे हिकिड़ो, उन ॾे खणी वियो। उनखे चई मूंखे अंडो खपाइणो आहे। हुनजो अंडो जो ॾिठो सेठ त सेठ हैरान थी वियो, त अहिड़े क़िस्म जो अंडो मां ज़िंदगी में कोन ॾिठो आहे। हिनखे चई घणे ॾींदे? सेठ खे चई तूं घणा ॾींदे? सेठ चयो मां रुपए ॾींदोसांइ। उन टाइम में अंडो जेको त 2 आने 4 आने एतिरे में खपंदो हुयो। हिन चयो न मूंखे 5 रुपया ॾे। चई ठीकु आहे 5 रुपया थो ॾियां। 5 रुपए में अंडो ॾेई दुकानदार खे, हे त हलियो वियो घर। वञी पंहिंजे अमड़ खे ॿुधाईं त 5 रुपए हिकु अंडो खपियो आहे, जेको 5 रुपए में टोकरी पूरी अंडनि जी मिलंदी आहे। हुन चयो भाउ हे त अजीब क़िस्म जो पखी आहे, अंडो बि हिन जो अहिड़ो ई आहे। उहो वरी छा कंदो, दुकानदार वञी बादशाह ॾे वियो, बादशाह खे वञी अंडो ॾेखारे, अजीब क़िस्म जो अंडो आयो आहे मूं वटि अॼु, हे तव्हां ॾिसो। बादशाह जो ॾिठो अंडो त ॿिए क़िस्म जो हुयो। हिनखे चई घणो ॾियां? चई 100 रुपया। 100 रुपया दुकानदार वठी अंडो खपायो। हिन जो कमु ई हलंदो रहियो। अंडो जेको थींदो दुकानदार 5 रुपए जे, दुकानदार वञी बादशाह खे 100 ते खपाए। हिन चयो त अंडो एॾो महांगो मूंखां छो थो वठे? हिकिड़े ॾींहुं हिन चयो त 10 रुपया वठंदो अंडे जा। जे ॾींहुं त ठीकु आहे, न त मां ॿिए कंहिंखे ॾींदुसि। दुकानदार जो ठीकु आहे 10 रुपया थो ॾियां। 10 रुपए अंडो ॾेई आयो, अची पंहिंजी माउ सां ॻाल्हि कई, चई मां अॼु 10 रुपए में दुकानदार मूंखां इहो अंडो वरितो हिन पखी जो। ऐं पखी बि सुबुह सुबुह सां अहिड़ियूं ॿोलियूं कंदो हुयो जो माना दिलि खे तमामु घणो सुकून मिलंदो हुयो। पोइ हिनखे पंहिंजे अमड़ चयो आहे ॻाल्हि ॿुध, हे जो तोखां 10 रुपया थो अंडो वठे, त इन जी जांच त वटि, इहो खपाए किथे थो ऐं घणे थो खपाए? जो 2 आने 4 आने अंडो खपंदो आहे। चई अम्मा ठीकु आहे। हिन छा कयो, ॿिए ॾींहं ते कोन वियो शिकार ते, वियो दुकानदार खे अंडो ॾेई ऐं पासे में थी बीह रहियो। चई ॾिसां हे कंहिंखे थो ॾिए। दुकानदार छा कयो, जो दुकान ओॾी महिल ई बंदि करे अंडो खणी सिधो ठकान नई बादशाह जे महल ॾे। हे बि पोयां लॻो वियो। उहो महल में अंदरि हलियो वियो। कुझु देरि खां पोइ ॿाहिरि निकितो, पर अंडो हिनखे कोन हुयो दुकानदार खे। हे पोइ वरी अंदरि वियो, वञी पुछा की उन्हनि मूं नौकरनि चाकरनि मथे दुकानदार जो अंडो खणी आया थी कंहिंखे नई। चवंदा बादशाह सलामत वठंदो आहे हिन मूं अंडो, इहो 100 रुपया। इन अंडे में वॾी ताक़त आहे, हिनखे वॾा वॾा बादशाह वठंदा आहिनि हिनखे। चयो ठीकु आहे। हिन चए पंहिंजे अमड़ खे ॿुधायो। हिन ई पंहिंजे अमड़ चयो आहे ॻाल्हि ॿुध, हाणे अंडो तूं पाण खणी बादशाह खे ॾे। पोइ हिन छा कयो, जो अंडो जेको थींदो सिधो खणी ईंदो बादशाह ॾे, 100 रुपए में हुनखे ॾेई ईंदो हुयो। दुकानदार खे जो ख़बर पई त छोकिरो मूं ॾे अंडो कोन थो खणे, सिधो वञी बादशाह खे थो ॾे। हिन चयो हाणे इनखे छोकिरे खे छॾिणो न आहे, कुझु ॾींहं मूंखे अंडो ॾेई, मां मालामाल थी वियुसि, इहो पखी वारे हिन खां फुराईंदुसि। अॼु बादशाह खे दुकानदार चयो साईं ॻाल्हि ॿुधो, अॼु 100 रुपए में तव्हांखे अंडो ॾिए थो, सुभाणे केरु हिनखे 100 खां मथे ॾींदो, हे अंडो उन्हनि खे ॾींदो। बादशाह जो पोइ चवंदा पोइ छा, भई छोकिरे खां तव्हां पखी वठी पाण बीहारे छॾियो, ॻाल्हि ई ख़तमु। चई ठीकु आहे। माण्हू मोकिले वञी छोकिरे पकिड़े खणी आया। छोकिरे जे हिते पखी पेश कर, जे पखी न ॾींदे तोखे तूं अमड़ ॿिन्हिनि क़तलु करे छॾींदो। छोकिरो जे फाथो त हाणे छा कयां? सिधो आहे अमड़ ॾे, अमड़ सां अची ॻाल्हि कयईं। उन चयो भाउ ॾेसि पखी, बादशाह सां छा कंदासीं ग़रीब हिनखे, ॾे पखी हुनखे। पखी बादशाह खे ॾेई। हाणे हुते अंडो बि लाहे पियो
ऐं ख़ूबसूरत ॿोलियूं बि करे पियो ऐं महलात में वॾी रौनक थी वई ॼण त उन पखी जे अचण सां मिठी मिठियूं ॿोलियूं पियो करे बादशाह वॾो ख़ुशि थियो। कुझु टाइम गुज़रियो, उन खां पोइ अंडो ॾियणु बंदि कयो पखी। त हुन दुकानदार खे घुरायो, हुन चई त हाणे पखी अंडो कोन थो ॾिए छो? चईसि हिन जो जोड़ीवाल हुजे हा न, त जोड़ीवाल हूंदो त पोइ न। चई जोड़ीवाल कान्हे, चईंदा छोकिरे खे चओ। दुकानदार चयो त छोकिरे खां छॾिणो न आहे, हली हिन खां माराईंदुसि हाणे बादशाह जे थारां। छोकिरे खे घुरायो बादशाह, चई इन जो ॿियो साथी खपे मूंखे। चई बादशाह सलामत थिए त मुंहिंजे हिन जेको त पहिरें चकर मूंखे इहो पखी हथु आयो आहे त मां ॿियो हिन जो काॾो हथु कंदुसि। जंहिंजे हथु न कई 15 ॾींहंनि में तोखे क़तलु करे छॾींदुसि ऐं तुंहिंजी अमड़ खे बि। ओॾी महिल हलियो आयो, अचे भई मां सां ॻाल्हि कई। पंहिंजी माउ चई ॻाल्हि ॿुधो, इहे सॼी हाणे शरारत दुकानदार जी आहे। हाणे अलाह मुआसिरो न लाइ तूं वञु, मुंहिंजी माउ जी तोसां दुआ आहे, तूं वञु। हाणे तूं पंहिंजो खाधे पीतो सामान खयो वञी राति ॾींहुं उते बेसरी वॼाए ॼार विछाए छॾ, अलाह मालिक कॾहिं न कॾहिं फासंदो। हे त हलियो वियो ओॾी महिल इहो सॼो सामान खणी उते वञी हिकिड़ी नंढिड़ो मन वठाथई, उते वेही रहियो। अचे बेसरियूं वॼाईंदो, सुबुह जो शाम जो ॼार विछाए छॾे, पखी फासंदा उते बंदि कंदो रखंदो वेंदो। आख़िर 8-10 ॾींहंनि खां पोइ अहिड़ो ई पखी वरी फाथो। पखी जो उहो फाथो हिन छा की ॿिया पखी खणी उन पखीअ बि खणी सिधो आयो घर। अचे पंहिंजी माउ खे ॾेखारे, चई मां हे पखी अॼु फाथो। चई खणी ॾे बादशाह खे। अचे बादशाह खे ॾिनई। बादशाह ख़ुशि त थियो, पर हिन खे उनजो 1 रुपयो बि इनाम में न ॾिनई। अहिड़ो हो बि यानी की कंजूस हुयो। हे त मोटी आयो घर। कुझु ॾींहं गुज़रिया त उहे पखी तमामु मायूस थी विया, न ॿोली पिया कनि न छा, कुझु बि न अंडो पिया ॾियनि। हुन दुकानदार खे घुराई, दुकानदार खे चई मायूस हिन पखी अलाए छाजे लाइ न अंडो था ॾियनि न छा। चई साईं हिन छोकिरे खां पुछा की इनखे ख़बर हूंदी न। त चई ठीकु आहे। दुकानदार हलियो वियो, हिन छोकिरे ॾे माण्हू मोकिलियो। छोकिरे जो मूंखे कहिड़ी ख़बर पखियुनि जी, छो मायूस आहे? पुछा कयो कनि हकीमनि खां तबीबनि खां, उन्हनि खे ख़बर हूंदी, मूंखे कहिड़ी ख़बर। छोकिरे खे चई ठीकु आहे, छोकिरे खे छॾियो। हिन हकीम घुराया पर उन्हनि खे बि सम्झ में ॻाल्हि कोन आई। दुकानदार छा कयो जो निकिरी पियो ईअं ई, पुछा काछा कंदो वञे। हिकु अहिड़े क़िस्म जा पखी आहिनि, उहे मायूस लॻा पिया, उनखे छा ॾिजे त पोइ सही थी वेंदा। के हिनखे नजमी चयो त इन्हनि खे हिकिड़ो कारो जिन रहंदो आहे, उनजो बाग़ आहे, उन बाग़ में समद नाले हिकु गुल आहे, उनजी ख़ुशबू वठंदा आहिनि साल में 1 चकर ऐं पोइ सही थी वेंदा आहिनि। जे न वठंदा हिन जो रतु सुकंदो वेंदो आहे, मरी वेंदा आहिनि। हे पुछा करे आयो मोटी। ॿिए ॾींहं ते सिधो आयो उते। चई हाणे ज़रूरु इन छोकिरे खे बादशाह मारींदो, न त पोइ जिन मारींदुसि। हिन खे पक थी वई दुकानदार खे हाणे। अचे बादशाह खे चई त मां जांच कराई आहे, त हिननि खे हिकिड़ो कारो जिन आहे, उनजो बाग़ आहे, उन बाग़ में समद नाले हिकिड़ो गुल थींदो आहे, उन गुल जी ख़ुशबू वठंदा आहिनि साल में 1 चकर। जे हिन जी ख़ुशबू हिनखे न मिलंदी, हे मरी वेंदा। या उहो काॾों अचे, चई हिन छोकिरे खे चओ पाण इहो जांच करे खणी ईंदो। ओॾी महिल सिपाही मोकिलियईं, छोकिरे खे 2 फुट मथे ज़मीनूं खणी आया सिधो हिते महलात में। चई ॻाल्हि ॿुधो छोकिरा, 40 ॾींहंनि जे अंदरि जे मूंखे समझ जो गुल न मिलियो त तूं ऐं तुंहिंजी अमड़ ॿिन्हिनि जी मुंडी कपराए छॾींदुसि। चई मां काॾों आणींदुसि? चई वञ जाॾो बि आणे, कारो जिन अथई, उनजो बाग़ आहे, उन मूं खणी आ, फिलाणे पासे हिकिड़ो जबल आहे, उन जबल में उनजो बाग़ अथई, वञ। हाणे वीचारो निकिरी पियो, सिधो आयो घर। अचे पंहिंजे अमड़ खे चई मां लॻे थो असां 2 मरी वेंदासीं। चई बा छो? चई बादशाह चए थो त कारो जिन आहे, उनजो बाग़ आहे, उन बाग़ में समद नाले गुल आहे, उहो गुल खणी उन जी ख़ुशबू वठंदा पखी, तॾहिं हे ज़िंदा रहंदा, न त हे मरी वेंदा। चई हाणे बादशाह त छॾियो आहे मारे, पर वञ मन काथे हथु अची वञे तोखे, मुंहिंजी अमड़ जी दुआ तोसां साण आहे, अलाह कंदो सभु परेशानी तुंहिंजी ख़तमु थी वेंदी। तूं निकिरी पियो अलाह खे यादि करे। हे त निकिरी पियो, पुछा कंदो कंदो आयो। हिकु बुज़ुर्ग हिनखे मिलियो, उन बुज़ुर्ग खे हक़ीक़त ॿुधाई, धी ॻाल्हि हेतिरी आहे, हाणे मां काॾों हाणे कारे जिन ॾे वञा, कारो जिन मूंखे छॾींदो। हे ॻाल्हि ॿुध छोकिरा, बहितर इन में आहे तूं मोटी वञ। कारे जिन ॾे वॾा वॾा पहलवान बहादुर विया, सभु मरी विया, को बि न आहे मोटियो। हुनजे बाग़ खे एॾो वॾो दरवाज़ो लॻल आहे जो 100 माण्हू गॾिजी त कोन खोले सघंदुसि। उहो जॾहिं ईंदो पाण अचे खोलींदो आहे, अंदरि वेंदो आहे, वरी बंदि करे छॾींदो आहे। चई पोइ हाणे कीअं कयां मां?
चई कीअं वरी कीअं, बहितर आहे तूं मोटी वञ। इहे मोटंदुसि कोन, मां वञा थो, मूंखे को ॾसु ॾे अहिड़ो। चई हाणे तुंहिंजी हिमत खे मां ॾिसां थो, हाणे हीअं कर, हितां तूं वञ, उन दरवाज़े जे पासे में किथे लिकी वेही रहिजांइ। जीअं जिन अचे दरवाज़े में अंदरि घिड़ंदो, दरवाज़ो खोले घिड़ंदो त दरवाज़ो कुझु सेकंडनि खां पोइ बंदि थींदो आहे। इन सेकंड जे अंदरि तूं घिड़ी वियसि अंदरि, त पोइ वरी अलाह मालिका, पोइ हाणे अंदरि बची या मरी, पर अंदरि दाख़िल थी वेंदे, न त अंदरि तूं कोन घिड़ी सघंदे। चई ठीकु आहे। हे आयो उतरे अची लिकी वेही रहियो दरवाज़े जे भरिसां। जिन जो आयो त दरवाज़ो खोले अंदरि वियो, हे बि ईअं लिकंदो लिकंदो दरवाज़े में अंदरि हलियो वियो। दरवाज़ो पोइ बंदि थी वियो, उते वञी बाग़ में लिकी वेही रहियो। जिन उतां ख़ुशबू वठी सिधो हिकिड़ो ॿियो दरवाज़ो हुजे उते कंहिं कमरे जो, वरी उन में अंदरि हलियो वियो। उतां जिन जेको अंदरो निकिरी वरी हलियो वियो, दरवाज़ो खुली वियो, वरी निकितो हलियो वियो, दरवाज़ो वरी बंदि थी वियो। हिन जो हाणे समंद जो गुल कहिड़ो आहे, इन परेशानी में हुयो। परेशानी घुमंदो घुमंदो आयो हुन दरवाज़े जे मथां। चई हे दरवाज़ो छाजो जंहिं में घिड़ी वियो? हिन छा कयो, हुन दरवाज़े खोले अंदरि जो वञे, हिकिड़ी ख़ूबसूरत शहज़ादी आहे जेका ॿधी पई आहे जंजीरनि में। उन हिन खे ॾिठो, चई तूं हिते कीअं आयो इंसान? हे जिन तोखे छॾींदो? हे कारो जिन वॾो हरामी आहे। चई कीअं बि आहे, पर मूंखे समंद जो गुल खपे, मां इन जे लाइ आयो आहियां, न त मुंहिंजी माउ खे बादशाह मारे छॾींदो। चई पोइ ठीकु आहे, मूंखे तूं आज़ादु कर त मां तोखे गुल विझां थी खणी। हिन जंजीर हुन जो खोलियो, उहा निकिरी शहज़ादी ॿाहिरि। ॾिठो त उन ई क़िस्म जा पखी हुते घुमनि था पिया, ॿियनि क़िस्मनि जा पखी। चई हाणे हे सभु पखी गुलनि जे मथां ई बीठा अथई। हाणे इहो त हेठि ई समंद जो गुल आहे, तूं ॿ गुल पट, इन जो ॿिज खण अथऊं, इन जो ॿिज मां पंहिंजे रत में ॿोड़ींदी आहियां, पोइ हुनखे पोखींदी आहियां, पोइ इहे फुटंदा आहिनि। तंहिंजे करे हिन कारे जिन मूंखे त ॿधी छॾियो आहे। जॾहिं में वरी पोखींदो आहे त मुंहिंजो रत कढी हुन में ॿोड़े रख, वञी उते ज़मीन ते हणंदो आहे, इहे फुटंदा आहिनि। खण अथऊं ॿ गुल ऐं कुझु ॿिज खण, निकिरंदा निकिरूं। निकिरी आया, दरवाज़ो कोन खुलियो। हिन शहज़ादी जो वेही रहे ते ॼाण अचे थो जिन अंदरि दाख़िल थींदो, पोइ असां निकिरी हलूं। चई ठीकु आहे। हे वेही रहिया लिकी। जीअं जो आयो कारो जिन, जीअं जो अंदरि टपियो त दरवाज़ो खुली वियो। इते इन जे टपण में हे जीअं बाग़ में दाख़िल थिए, हे बि ईअं निकिरी विया त घड़ी खां पोइ दरवाज़ो बंदि थींदो। हे निकिरी विया, उतो निकिरी वियो, हे खणी भॻा। सिधो अञा घर पहुता त बादशाह जा माण्हू दग में बीठा हुया। चई त गुल आंदो अथई कोन? उन शहज़ादी चयो त हा गुल आंदो अथई, हे खणी अचे थो, तव्हां हितां हलो। हाणे पंहिंजी माउ पुछा करे, हे केरु आहे? चई मां हे हुते केरु थियल हुई। उन चयो मां फलाणे मुल्क जे बादशाह जी धीउ आहियां, कारे जिन मूंखे बंदि करे छॾियो, मुंहिंजो रतु कढी हुन मूंखे गुल पोखींदो हुयो। ओॾी महिल हे गुल खणी बादशाह खे ॾिनई। बादशाह हुनखे सिंघराया गुल। जेॾी महिल हुननि खे ख़ुशबू जो नई त पखी टाट थी विया। पोइ हिन खे चई हाणे ॿिज खणी आ, मुंहिंजो रतु कढ थोरो, ऐं ॿिजनि खे हिन में अंदरि रत में ॿोड़े, ऐं वञी पंहिंजी ज़मीन में अंदरि अहिड़ा गुल थींदा, अहिड़ा पखी तूं अड़ींदा, पोइ तूं खपाइजांइ पियो। हुन उहो ई कमु कयो। ऐं शहज़ादी चयो मां हाणे मोटी काॾे वञा, हुननि बि मूंखे साए छॾियो हूंदो, हाणे मां ई तोसां शादी करे हिते वेही थी रहां। पोइ हुन बि उते शादी करे हुननि वेही रही। उहे जेके गुल अचे थिया, अचे पखी हिरिया उते, हिन पखी खपाया, उन जा अंडा खपाए, माला माल थी विया। सभिनि दोस्तनि जी महिरबानी। अगरि वीडियो पसंदि अचे त लाइक ऐं शेयर कजो।